कोर्ट जो हुकुम हो त गेट जे ॿाहिरि तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस न कयो ऐं गेट खे आज़ादु रखो, पर उहो त असां कयो पियो ॿिनि टिनि पेशनि खां। लॻे थो त असांजे दोस्तनि खे इहा ॻाल्हि असांजी प्रेस सां ॻाल्हाइण वारी बि नथी वणे। हू चाहिनि था त सिंध में सभु गूंगा थी वञनि ऐं केरु पुछे न, केरु ॻाल्हाए न। ऐं मां सम्झां थो अठनि खां इहो ई कंदा रहिया आहिनि ऐं फबंदा रहिया आहिनि, तंहिंजे करे उहो सम्झनि था सभु हिकु जहिड़ा आहिनि, पर सभु हिकु जहिड़ा मां पंहिंजे पीपल्स पार्टी वारे दोस्तनि खे मशवरो ॾींदो रहंदो आहियां। अॼु बि मशवरो थो ॾियां त बाबा हरू भरू सरकारी पैसा ज़ाया न कयो। सही, इहे बि पैसा कंहिं चङी जॻह ते ख़र्च कयो। हेॾी पुलिस मोबिलाइज़ेशन असां लाइ था कयो, हुन में मां सम्झां थो लखे रुपए जो फंड इस्तेमालु थींदो हूंदो जंहिं क़िस्म जी पुलिस मोबिलाइज़ेशन थिए थी। कोर्ट ऑर्डर कयो, असां पहिरियां बि त असां गिरफ़्तारी ॾिनी ऐं असां कानून खे अबाइड था कयूं ऐं अगरि कोर्ट वरी अहिड़े क़िस्म जो को फ़ैसिलो कयो त असां पाण गिरफ़्तारी ॾींदासीं। तव्हां खाम खे जॾहिं जेका माण्हुनि खे तकलीफ़ था ॾियो, पुलिस खे तकलीफ़ था ॾियो, सरकारी पैसा था ख़र्च कयो, मां सम्झां थो इहे ज़ाया था थियनि हरू भरू।